अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लम्हा बलम्हा मुल्क जी बदलजदड़ सूरत हाल ते ख़्वाब ख़ाजा तबसरा ऐं बेजान तज़िया करण जे लाइ मां आहियां तव्हांजो मेज़बान गोल मटोल। ऐं प्रोग्राम आहे टिपिकल टॉक। नाज़रीन, तव्हां अॼुकल्ह ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ी कंपेन हली रही आहे गोसड़ू मास्तरनि जे लाइ। जेके मास्तर आहिनि, टीचर आहिनि, उस्ताद आहिनि स्कूलनि में, उहे फुल टाइम सहाफ़ी थी विया आहिनि, रिपोर्टर्स आहिनि या किथे एंकर आहिनि। त उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी कंपेन हली वई आहे सोशल मीडिया ते त आख़िर इन्हनि खे स्कूल छो नथो मोकिलियो वञे ऐं अची सभु मिली करे इन्हनि खे स्कूल मोकिलियऊं, इन्हनि खां इहा नौकिरी छॾायूं। ऐं चैनल जे मालिकान खे बि इहा अपील कई वई आहे त उन्हनि सहाफ़ियुनि खे पंहिंजे चैनल्स मां कढो जेके टीचर हूंदे सूंदे तव्हां वटि सहाफ़ी थी करे या एंकर थी करे रिपोर्टर थी करे कमु करे रहिया आहिनि। त नाज़रीन, अॼु असां सोचियोसीं त छो न पंहिंजे प्रोग्राम में बि हिकिड़ो अहिड़ो को गोसड़ू उस्ताद घुराइजे। पर जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गोसड़ू उस्ताद आहे, पाण त स्कूल वेंदो ई न आहे, ड्यूटी कंदो ई न आहे। ऐं के वरी अहिड़ा उस्ताद हूंदा आहिनि जेके सदाईं देरि सां पहुचंदा आहिनि स्कूल में ऐं साजरी निकिरी वेंदा आहिनि मोकल खां पहिरियां। त अॼु बि प्रोग्राम में असां हिकिड़े उस्ताद खे घुरायो आहे जंहिंजो नालो आहे गोज़ट ख़ान गोसड़ू। पर अञा ताईं उहो पहुतो कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे त थी सघे थो मतां प्रोग्राम मां गुसाए बि वञे, पर असांखे इंतज़ारु आहे त उहो अची वेंदो ज़रूरु, छो जो हू पाण पार्ट टाइम या फुल टाइम हुनखे चइजे सहाफ़ी बि आहे ऐं हिकिड़े स्कूल में टीचर बि आहे। अञा ताईं आयो कोन्हे, असांखे इंतज़ारु आहे ऐं असां सभिनी जी इहा कोशिशि आहे त उन्हनि गोसड़ू मास्तरनि खे उन स्कूल में मोकिलिजे जेके नथा वञनि। मुंहिंजे ख़्याल में अची वियो गोज़ट ख़ान गोसड़ू। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सही प्रोग्राम में तव्हांखे भली कार चऊं था, वेहो। टिपिकल टॉक में तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। हालांकि असांखे उमेद न हुई त तव्हां मतां हितां बि घुसाए वञो, पर तव्हां अची वियो, तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा, मूंखे सम्झ में न आयो, मां शुरू में इंट्रो में बि इहो चयो त तव्हांजो नालो आहे गोज़ट ख़ान गोसड़ू, त तव्हांजो गोज़ट ख़ान गोसड़ू नालो कीअं पियो? साईं, असल में इहो नंढे लाइ खां वठी मां स्कूल जे महिल वेंदो हुउसि न, सही ॿुधायां थो मिठे नूर सां, स्कूल में बि माना ईअं गुसाए भॼी हूंदो हुओ। पोइ उस्ताद हूंदो अब्दुल बारी मुंहिंजो। अच्छा, उस्ताद अब्दुल बारी मरियात अॼु बि जहिड़ो आहे। मरियात वरी अॼु बि जहिड़ो आहे। मसइलो इहो आहे जो झूनो थी वियो आहे त कॾहिं न कॾहिं त इंसान खे अलाह घुराईंदो न। त तव्हांजे लाइ उहो थी सघे थो मरी हुजे, पर जहिड़ो आहे त जहिड़ो आहे त उन खां तव्हां कसम ॾेई पुछो त मां ॾाढो गुसाईंदो हुउमि। पोइ त ॾोॾियुनि में मूंखे धकु हणंदो, पोइ चए तूं त गोसड़ू आहे। अच्छा, गोज़ट गोज़ट गोसू गोज़ट ईअं ईअं करे 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 ऐं कुदरत मुंहिंजे मौला जी थी, मुंहिंजे उस्ताद जी ज़बान थी अॻई त अॼु बि मां उस्ताद आहियां ऐं साॻियो गुसाइणु स्कूलनि मां। तव्हां इहो ॿुधायो ईअं गोसड़ू गोसड़ू गोज़ट गोज़ट थी वियासीं। तव्हांखे इहा नौकिरी कंहिं ॾिनी, मतिलबु टीचर जी? तव्हां HST आहियो? कोटा। कोटा मतिलबु तव्हांजो वालिद साहिब बि हुयो इन एजुकेशन जी फील्ड में, टीचर हुयो उहो बि? अबो बि टीचर हो, पर अबो साईं वॾो प्यारो टीचर हो। अच्छा, पढ़ाईंदो नालो हूंदो, ॿ टे टीचर हूंदा जंहिंजा नाला हूंदा। सन कोटा ते तव्हांखे मिली? असां सन कोटा ते। अबो चए पढ़, मां चयो पढ़णु छा जो आहे, पढ़ेगा करेगा बनेगा ख़राब, रुलेगा पिनेगा ते बनेगा नवाब। अबो बि चवंदो किनो आहे, पढ़ेगा बि बुझारी त किनो आहे। अच्छा, मतिलबु तव्हांजी तालीम केतिरी आहे? तव्हां केतिरी तालीम हासिलु कई पाण? मां साईं वॾी तालीम हासिलु कई आहे, ॿुधाईंदो मां कुर्सी खां किरी पवे। हे हिस्ट्री जो सारा असांखे, हे हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड। बिल्कुलु। मतिलबु तव्हां मास्टर्स वग़ैरह कई आहे? साईं मां तव्हांखे ॿुधायां, AA इंग्लिश, AA जेको आहे सो बायोलॉजी, AA साईं अरबी, AA इस्लामिया। असली मां चवां थो त AA साइंस ऐं AA मेडिकल। हाणे सोचां थो त सिंधी में AA कयां, आहियां सिंधी टीचर। सम्झ में नथो अचे त तव्हां हर सब्जेक्ट में AA कई आहे? AA तालीम साईं, माण्हू अमर जलील साहिबु चवंदो आहे त माण्हू पोड़ो थिए पर तालीम हासिलु करे। मां चयो आओ। यानी एतिरियूं सभु तव्हां डिग्रियूं हूंदे सूंदे बि तव्हां तमीज़ न सिखिया हुआ, तव्हांजी तरबियत न थी सघी आहे त प्रोग्राम में किथे अचिबो आहे त कीअं अचिबो आहे। ऐं असां ॿुधो आहे तव्हां पार्ट टाइम या फुल टाइम चइजे त सहाफ़ी बि आहियो, गिरेबान खुलियो पियो आहे, ज़ंजीरूं पयूं आहिनि सोनियूं ऐं सनग्लासिस पाए वेठा आहियो स्टूडियो में। असांखे चओ था तव्हां TV ते अचण जी तमीज़ न आई सघे। तव्हां हाणे कहिड़ी तमीज़ सिखी आहे? ड्रामा कहिड़ा था भरियो, बंदूकनि वारा
माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾियो था त बंदूक हणो, ॿार बि बंदूक खणो, पीउ खे बि मारियो, ज़ाल खे बि मारियो, माउ खे बि मारियो, पाण त भली अवेयरनेस था ॾियो। मोतबर ॿुची ॾाढी रहियो आहे, ज़ाहिर नथी थिए, हाणे वेही रहियो आहे। अड़े उस्ताद ऐं मुआशिरे जा, उस्ताद जी इज़त आहे। ॿाहिरि मुल्क में वञे, उस्ताद जी गाॾी गुज़री वञे, नो सिग्नल, जीअं हिते एम्बुलेंस गुज़रंदी आहे। हे बाक़ी हे तालीम तुंहिंजे पीउ जे लाइ हे पेनूं आयूं आहिनि। हे हिन सां मुंहिंजी MA थियल आहे, इंग्लिश वारी, हिन सां साइंस वारी, हिन सां मेडिकल MA, ऐं हिन सां जेको आहे सो थियल आहे मुंहिंजी पंहिंजो इस्लामिया में, हा हे गोल्डन आहे इस्लामिया में, ऐं हिन सां ॿिन्हिनि सां सोचां थो त सिंधी में MA करे छॾियां। 1 2 3 4 5 6 पेनियूं तव्हां खयूं आहिनि, त छा घणियूं पेनियूं रखण सां माण्हू तालीम याफ़्ता थी वेंदो आहे? ख़बर पवंदी आहे न त माण्हू पढ़ियल तो वटि आहे पेन, हिकिड़ी पेन ते उहा बि हले लिखे थी, हले नथी लिखे। शकी घणो थिए, पढ़ियल लिखियल माण्हू जे साम्हूं वेठो आहे, अॼु ख़बर पवंदी। हू आर यू, वॉट आर यूअर नेम, यूअर फादर नेम, हू इज़ दिस। वाट आर यूअर नेम कहिड़ो सवाल आहे? वाट इज़ यूअर नेम थींदो आहे? असां इहो ई पढ़िया सॼी उमिरि, वॉट आर यूअर नेम। अच्छा, भला तव्हांजी शादियूं घणियूं थियल आहिनि? 2 कयूं आहिनि, 3 जेको आहे सो कारे जे हिफ़्ज़े में मिली आहे, उहा बि हाणे कंदासीं, 3 थी वेंदियूं। माना 3 करण जो इरादो रखो था? हा। ॿार केतिरा आहिनि तव्हांजा? ॿार 1 2 3 4 5, हिकिड़ो मामनि जे मुंडे आहे 6, हिकिड़ो 7, हू चाचनि ते वियो हल, माना मिलाए सिलाए 11। 11 ॿार? अलाह जी महिरबानी। छो पंहिंजो खाऊं त पघार मिले थी, ऐं अलाह तो ॼाणे इहा पघार मुंहिंजी सम्झ त फ्री, पण स्कूल वञा ई न मां। मुंहिंजा ॿिया धंधा खोड़नि, सहाफ़ी आहे, ऐं सुबुह जो बि जेको आहे पीड़ी ते वेंदो आहे, ॿकरियूं खाए वेंदो आहे, गऊं थी, ॿकरी थी, ऐं उते पैसा बि न भर। वॾी ॻाल्हि आहे, अॼु तोखे ॿुधायां त इहो वरी वापारु इहो ॿुधायां, मतिलबु दलाल बि आहियो? माल जा वापारी? माल जा वापार। तव्हां पीड़ी जीअं लॻे थी न, तव्हांखे पैसो न हुजे, सिर्फ़ु तव्हां 10 रुपया हथ में रखो, सिधो हुन ॾे वञो, मालिक ॾे चवा ॾींदे 10,000 में ॿकरी, हू चवंदो न न रखेसि, चवंदो न न न न पर बयानो ॾेसि, भाई वटि मां मोटाए थो ओ कर, होॾे मां माण्हू 12,000 में ॿकरी विकिणी ईंदुमि, 10,000 में न कई, चवा 11 थो ॾियां, होॾे मां 12 में विकिणी आयमि, साॻी ॿकरी मालिक जे हथ में रसो आहे। इहो वरी नओं बिज़नेस थो ॿुधायां, उते उते ॿकरी मां ॾेई हलियो ईंदुमि, 1000 रुपयो कमायो, वरी सहाफ़त सॼो ॾींहुं। अच्छा, हा। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकिड़ो घोसड़ू मास्तर आहे जेको वरी पार्ट टाइम में माल जो वापारी बि आहे, ऐं सहाफ़ी बि पाण खे सॾाए थो। सम्झ में नथो अचे तव्हांखे हिकिड़े शोबे में ई छो न महारत हासिलु कई? हाणे ॾिसो न, सहाफ़त बि हिकिड़ो सुठो पेशो आहे, मोतबर पेशो आहे, उस्ताद टीचर उहो पैगम्बरी पेशो आहे, त तव्हां ॿिन्ही मां कंहिं हिकिड़ी चूंड छो न कई आहे? हू पार्ट टाइम तव्हां भली कयो, माल जा वापारी आहियो, तव्हां करे सघो था। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, महांगाई केॾी थी वई आहे हिन दौर में, भली जा 80,000 पघार हुजे मास्तर जी, हाणे हिकिड़ो माण्हू मूंसां वरी ॿियो बि आहे गॾु, जंहिंखे मां 5,000 ॾींदो आहे, उहो मुंहिंजी जॻह ते स्कूल वेंदो आहे, पढ़ाईंदो उहो आहे वञी? पढ़ाईंदो उहो आहे वञी। हाणे मां 5,000 रुपया रखी छॾियो अथव हुनखे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां पढ़ियल घटि आहे, बाक़ी डिग्रियूं वतियूं आहिनि घणियूं। अच्छा, पैसनि ते? कसम थो खणा, पंहिंजो नालो लिखाईंदे अंग्रेज़ी में त उहो बि न लिखी सघंदो, पर जीअं त माण्हू बेहया हुजणु खपे, जंहिं कॉन्फिडेंस अंग्रेज़ी में चइबो आहे, जीअं कॉन्फिडेंस मूंखे वॾो आहे। 2 शादियूं तव्हां जूं थियल आहिनि, 11 ॿार आहिनि, ॿार किथे पढ़ंदा आहिनि तव्हांजा? प्राइवेट स्कूल में? सही ॾिसो था त गवर्नमेंट जे स्कूलनि जी हालत पाण था ॾिसो, असां जहिड़ा मास्तर जेके अहिल आहिनि उहे बि स्कूल नथा वञनि, त हाणे ॿार सां कीअं हुते पढ़ाई? पाण तव्हां सरकारी स्कूल में मास्तर हो, ॿार तव्हांजा प्राइवेट स्कूल में पढ़ंदा? हा, क़ुरान। छा उते तालीम जो मयार सुठो न आहे छा सरकारी स्कूल? सरकारी में न आहे न। हाणे ॾिसो, मां जेको रखियो आहे पंहिंजी, हाणे इहे सभिनी उस्तादनि जो इहो हाल हूंदो, मां जेको पंहिंजी जाइ ते रखियो आहे न मास्तर करे रखियो आहे पंहिंजी जाइ ते, उहो बि माना सम्झ त 9 दर्जा मस पढ़ियल आहे। हाणे ॿुधाए त उहो ॿारनि खे छा पढ़ाईंदो, पर उहो जीअं त बेरोज़गार हुयो, मज़दूरी करे पियो, मां चयो अचो हेॾे, यानी तव्हां हुनजो बि कमु असांजो बि कमु। तव्हांखे पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल त अज़ीज़ आहे, उन्हनि खे तव्हां सुठनि प्राइवेट स्कूल में पढ़ायो था। हा, पंहिंजा ॿार त प्यारा आहिनि न। ॿियनि माण्हुनि जा ॿार जेके ग़रीब माण्हुनि जा, ग़रीब तबिके जा ॿार पढ़ंदा सरकारी स्कूल, उन्हनि जो को ख़्यालु न आहे? हाणे उहे बि कुझु कनि, हिमत कनि, हिमत मर्दा मदद ते ख़ुदा।
बाक़ी में सरकारी स्कूलनि जा आसिरे छॾींदा त पोइ ॿधऊं पॻूं। आख़िरी भेरो स्कूल कॾहिं विया हुयो तव्हां? मां साईं मूंखे यादि थो अचे त महीनो अक्टूबर जो गुज़री वियो न, अक्टूबर जो महीनो जो गुज़री वियो, मां नवंबर थो हले जीअं नवंबर जी 27 तारीख़ वियो, माना साल माशाल्लाह फिरी आयो आहे। हाणे स्कूल न वञण जी सालगिरह करे पोइ वरी स्कूल वेंदुमि। साल खां पोइ स्कूल वेंदव? ऐं मस्ट रोल ते जेका साइन थींदी आहे उहो मां हाज़िरी अटेंडेंस उहो मां हाणे सॼो करे छॾींदुसि वञी करे महीने जूं। बाक़ी इहा ख़बर पवंदी आहे त को ऑफिसर अचे थो, को चीफ, को सेक्रेटरी, को डी ओ छापे लाइ अचे थो त मां पहिरियां पुॼी वेंदो आहियां, या उस्ताद जेके आहिनि उहे खणी ईंदा आहिनि। अच्छा, तव्हांखे अॻु में ई ख़बर पइजी वेंदी आहे? उन ते मां सयूं करे ॾाढो ज़बरदस्त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी आहे त को अची रहियो आहे स्कूल जी विज़िट ते, तव्हांखे केरु ॿुधाईंदो आहे पोइ? साईं असांजा पंहिंजा जेके उस्ताद आहिनि न, जेके सोर्सिस आहिनि तव्हांजा मथे ताईं अची विया आहिनि साॻा। अच्छा, जेको पहिरियां उस्ताद, पोइ हेड मास्टर, पोइ डी ओ, इहे मथे ताईं अची विया आहिनि न साॻा माण्हू। अच्छा, स्कूल जे रिकॉर्ड मूजिबि असांखे ख़बर पई आहे, रिसर्च कई आहे जेका, त तव्हांजी अनकरीब प्रमोशन बि थियण वारो आहे तव्हांजो, ऐं हेड मास्टर बि थियण वारो। हा हा बिल्कुलु। तव्हांजी B.Ed थियल आहे? B.Ed मां पंहिंजी जाइ ते माण्हू विहारियो। B.Ed बि थियल अथव? M.Ed? M.Ed बि आहे माशाल्लाह। हे माण्हू बला बे बकरी पे पलो बे भोलो ते तारो ते ठिकर ते टिंडणो से सवाब जिमजत हेड़ा क़ाबिल माण्हू हे मुंहिंजी जाइ ते पढ़ाईंदो आहे। फ़र्ज़ु कर तव्हां त HST आहियो, हीअ त प्राइमरी जो सबक़ थो ॿुधाए, अलिफ अक बे बदक बे बला, छा आहे? 5000 पघार ॾींदो त पोइ प्राइमरी न पढ़ाईंदो, बाक़ी छा भला साइंसदान में पढ़ाईंदो छा? इहो मसइलो आहे साईं। 5000 रुपया छा थी साईं? तव्हां हिन जी जॻह ते वञी स्कूल में पढ़ाईंदा? स्कूल में पढ़ाईंदो आहे, ख़बर पवंदी आहे को छापो लॻण वारो आहे त हेठि बस्टोल खणी ईंदो आहे मुॾे, सयूं करे ॾाढी मां ॾेई छॾींदो आहियां। हीअ बि तव्हां वांगुरु हीअं ॻिची खुली पई आहे, इन मतिलबु शेप थियल आहे, वार वॾा, स्कूल इन हालत में वेंदो आहे? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध न, ज़ाहिर आहे हिकिड़ो मुआशिरो आहे, ॿाहिरि जॾहिं माण्हू वञे थो, जीअं तव्हां TV ते घुरायो त माण्हू थोरो हे ज़ंजीर वंजीर त ॾेखारियूं न, हे ज़ंजीर अंदरो गंजी पाती पई आहे। अच्छा, तव्हांजी पंहिंजी तालीम केतिरी आहे? मां पी सूदे 9 दर्जा पढ़ियल। पी सूदो 9? पी छो जो 4 दर्जानि जो पी पढ़ियो, 5 ई पढ़ियो। 5 ई पढ़ियो। पोइ हाणे सम्झ में नथो अचे, पी सूदो 9 दर्जा। बाबा हाणे तूं हिकिड़ो नालो आहे उहो उचार हिजे करे ॾेखार। हाणे ॿुधायसि, हो ॿुधायसि सखर जो हिजे करे ॿुधाए। सिंधव स काफ़िए के रेज़बर सखर घोटकी जी ॿुधायसि। खइए की अल्फी ॿियो छा हुओ आख़िर में? खइए की अल्फी जीमे जी। जीमे जी खैरपुर घोटकी। इहो ॿारनि खे ईअं पढ़ाईंदा हुआ वञी? कंदकोड़ी ॿुधायसि, कंदकोड़ी ॿुधायसि, कंदकोड़ी। या काफ़िए की तये टी काज़र को टेपी शटो कंदकोट। कंदकोट। शिकारपुर जी शिनेशु शिनेशु वाह रेपिरो ना एगा सिंधव स रयेरी हेज़बर काफ़ी शको शिकारपुर। चङो हिकिड़ो नालो आहे उहो हिजे करे ॾेखारियो, ॾाढो अहमद शाह, इहो हिजे करे ॾेखारियो। इहो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। अलमंदा ॾाढो अहमद शाह। पास आहे। तूं मूंखे हिकिड़ो सवालु पुछां, तूं पाण खे सम्झे थो न त मां हिकिड़ो TV जो छा चइबो आहे टैंकर आहे, टैंकर ने एंकर चइबो आहे। हा इहो मूंखे तूं हिकिड़ी शइ जी लिखी बि ॾेखार ऐं मूंखे ॿुधाए बि सही। हा ॿुधाए? हा आख़िर हल इहो ॿुधायोसीं। पार्ट टाइम गॾु गॾु हलाईंदा हुआ? ॿुधाए छॾियो न होशियारु माण्हू वॾे भाॻा पढ़ियल लिखियल आहे, असांखे इहे टैंकर थियो आहे छा? तालीम जो इहो मयार वञी बचियो आहे जो पाण तव्हां स्कूल वञो कोन था ऐं सहाफ़त कयो था, पंहिंजी जॻह ते हिन छोकिरे खे मोकिलियो था वञी पढ़ाए, ऐं इहो ईअं पढ़ाईंदो वञी करे। छो ऐं बादशाह मां ईंदो आहियां त ॿारनि जो साहु सुकी वेंदो आहे। इहो कुटींदो आहे ॿारनि खे, हिकिड़े ॿार जी बाक़ ते हॾु भॻंदो, उन वरी सुवालु कयुसि, हिन सां सुवालु कईसि न त उन ते हिन कुटियुसि। चङो, हाणे हिकिड़ो मिंट तव्हां थोरो पंहिंजी इहा खिलणु बंदि कयो त ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक वठूं। नाज़रीन, तालीम जो जीअं त तव्हां ॾिठो त ॿेड़ो कीअं ॿुॾो पियो आहे, जेकॾहिं अहिड़ा मास्तर हूंदा त ज़ाहिर आहे तालीम में ॿेड़ो ॿुॾो पियो हूंदो। वक़्तु थियो आहे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
मत